शागिर्द साथियों जीए सिंध जी तालीम तहां खैरियत सां हूंदा उम्मीद करियूं था। हाणे अचो त पाण अॼु 6हें दर्जे जी रियाज़ीअ जे ॿिए बाब जी आख़िरी मश्क था पढ़ूं। दोस्तो हिन मश्क में पाण 4 शयूं सिखंदासीं जेके मूं बोर्ड ते लिखी छॾियूं आहिनि। ठीकु आहे। हाणे उन्हनि में सभ खां पहिरीं पाण पढ़ंदासीं कम्यूटेटिव लॉ अंडर मल्टीप्लिकेशन, ज़रब जी मटासटा वारी ख़ासियत, एसोसिएटिव लॉ अंडर मल्टीप्लिकेशन, ज़रब ते संगत वारी ख़ासियत, डिस्ट्रीब्यूटिव लॉ ऑफ मल्टीप्लिकेशन ओवर एडिशन यानी जोड़ ते ज़रब जे लिहाज़ खां विरासत वारो कानून, ऐं डिस्ट्रीब्यूटिव लॉ ऑफ मल्टीप्लिकेशन ओवर सब्ट्रैक्शन यानी कट ते ज़रब जे लिहाज़ खां विरासत वारो कानून। शागिर्द साथियों बिल्कुलु आसान आहे। ऐं चाहींदुसि त पहिरीं पाण हितां खां हीअ शइ सम्झी था वठूं, उन खां पोइ पाण अचूं था पंहिंजी एक्सरसाइज़ ॾे। ठीकु आहे। हाणे हिन में जेको सभ खां पहिरीं आहे मिसाल हिननि जा थोरा ऐं तव्हांजे साम्हूं पेश करणु चाहींदुसि। कम्यूटेटिव लॉ ऑफ मल्टीप्लिकेशन, कम्यूटेटिव लॉ ऑफ एडिशन पाण पढ़ी आया आहियूं, यानी 5 वाधू 4 बराबर थींदो 4 वाधू 5 जे। तव्हां सम्झो था। ठीकु आहे। ही आहे कम्यूटेटिव लॉ अंडर एडिशन, जोड़ जे लिहाज़ खां। ठीकु आहे न, जोड़ जी मटासटा वारी ख़ासियत जेका पाण पढ़ी आया आहियूं। पर जेका मल्टीप्लिकेशन वारी आहे उहा बि सेम ई रहंदी। छो त यानी ज़रब में बि 5 ज़रब 4 करियो या 4 ज़रब 5 करियो, जवाब जेको आहे सो साॻियो ई ईंदो। इन्हनि जी सिहत ते को असर न पवंदो। 5 अंक 20 बि 5 अंक 20 ऐं साॻे नमूने सां 4 5 बि 20 ई थींदा। ठीकु आहे। त ही आहे कम्यूटेटिव लॉ अंडर मल्टीप्लिकेशन, यानी के बि 2 रक़मूं जिन जे विच में ज़रब हुजे जोड़ जूं, त पोइ उन्हनि ज़रब उन्हनि खे जेकॾहिं अॻियां पोयां करे ज़रब कंदासीं तॾहिं बि उन्हनि जो जवाबु साॻियो ईंदो। ठीकु आहे। भले जोड़ जूं हुजनि या कट जूं, यानी ही प्लस माइनस हुजे या माइनस प्लस हुजे, ॻाल्हि साॻी आहे। ठीकु आहे। हाणे अचूं था हिते, ही आहे एसोसिएटिव लॉ अंडर मल्टीप्लिकेशन। वेरी सिंपल, तव्हां एसोसिएटिव लॉ अंडर एडिशन पढ़ी आया आहियो। ठीकु आहे। पहिरीं मश्क में उहो ईअं आहे जो फ़र्ज़ु करियो हिन ते आऊं हिन खे हिकु भेरो ॿीहर हिते ई सम्झी था वठूं। ठीकु आहे। एडिशन वारो पाण पढ़ी आया आहियूं। फ़र्ज़ु करियो 2 वाधू आहे ऐं हीअं आहे, त हाणे यानी हिन खे तव्हां हीअं करियो या हीअं करियो, सॉरी हीअं था करे छॾियूंसि। ठीकु आहे। हीअं करियो तॾहिं बि जवाबु हिननि जो साॻियो ईंदो। संगत लफ़्ज़ में ईअं सम्झो त 3 जेके आहिनि से रक़मूं ईंदियूं, जॾहिं त मटासटा वारे में 2 ईंदियूं आहिनि। ही 2 रक़मूं आहिनि जोड़ जूं। ऐं हाणे जेके आहिनि से अचूं था एसोसिएटिव, यानी जेको आहे सो संगत वारी ख़ासियत ते, त 3 रक़मूं। 3 रक़मनि में हू चवे थो त ही 2 जोड़ करे पोइ ही जोड़ करियो या ही 2 जोड़ करे पोइ ही जोड़ करियो, तॾहिं बि जवाबु साॻियो ईंदो। मतिलबु चवण जो मतिलबु त जेकॾहिं 3 रक़मूं अहिड़ियूं हुजनि जिन खे जोड़ करणो हुजे, त उन्हनि जी तरतीब खणी कहिड़ी बि कजे, पहिरीं कहिड़ियूं बि 2 रक़मूं जोड़ करे पोइ 3 रक़म सां जोड़ मिलायो वञे, जवाबु ॿिन्ही सूरतनि में साॻियो ईंदो। ठीकु आहे। यानी ही 4 ऐं 5 9 9 ऐं 2 11 थींदा। साॻे नमूने सां जेकॾहिं हीअं करियूं 4 ऐं 5 जे बदिरां 5 ऐं 2 खे जेकॾहिं जोड़ करियूं त 5 ऐं 2 7 7 ऐं 4 11 थींदा। जवाबु साॻियो ईंदो। ठीकु आहे। हाणे अचूं था मल्टीप्लिकेशन ते। ओके, त वेरी सिंपल, मल्टीप्लिकेशन बि साॻियो रूल आहे। हिन में कंहिं बि क़िस्म जी तव्हांखे मुश्किलात न थींदी। यानी हाणे जेकॾहिं 3 रक़मूं आहिनि एसोसिएटिव लॉ अंडर मल्टीप्लिकेशन, यानी ज़रब जी संगत वारी ख़ासियत, यानी 3 रक़मूं हुजनि, उन्हनि मां के बि 2 पहिरीं ज़रब करे पोइ उन जो जवाबु 3 सां ज़रब करियो, जवाबु साॻियो ईंदो। 4 5 20 थींदो, 20 खे 2 सां ज़रब लॻाईंदो 40 थींदो। वेरी सिंपल, हिन पासे 5 ॾूं 10 थींदो, 10 खे 4 सां ज़रब लॻाईंदो 40 थींदो। ठीकु आहे। ही मतिलबु रूल ईअं थो चवे। उन खां पोइ हीअ कुझु नई शइ आहे जंहिंखे पाण खे सम्झण जी ज़रूरत आहे, डिस्ट्रीब्यूटिव लॉ ऑफ मल्टीप्लिकेशन ओवर एडिशन। ठीकु आहे न, यानी जोड़ ते ज़रब जे लिहाज़ खां विरासत वारो कानून। हाणे इहो कुझु हीअं आहे जो अचो त हिन खे थोरो असांखे थोरी वधीक तव्हांखे सम्झण जी ज़रूरत आहे। ठीकु आहे। हाणे फ़र्ज़ु करियो ही आहे जोड़ ते
ज़रब जी विरासत। ठीक है, हिन जो मतलब इहो आहे त जेको जेकर तव्हां पंजे में वेरी सिंपल हिन खे कंदव त उहो त हीअं आहे, 5 ऐं 4 खे जोड़ कंदव थींदा 9, 9 ॾूं 18 एग्ज़ैक्ट सही आहे, इहो ग़लति कोन्हे। ठीकु आहे, हिन कानून जेको हीउ चवे थो सम्झण वारो, उहो हीअ थो चवे त हीअ जेको आहे ॿ जेको ॾिंगीअ जे अंदरि आहे, इन्हनि ॿिन्ही रक़मनि सां ज़रब थो थिए। क्लियर थी वियो? साॻे नमूने सां हीउ मतिलबु ॿिन्ही सां ज़रब थो थिए, इन जो मतिलबु त हिन खे हीअं बि लिखी सघिजे थो, यानी 2 जेको आहे सो ज़रब थिए पियो 5 सां, 2 5 सां ज़रब थिए पियो, ऐं ही जोड़ जी निशानी। साॻे ई नमूने सां इहो 2 जेको आहे सो 4 सां बि मल्टीप्लाई थिए पियो। ठीकु आहे, हाणे तव्हां सम्झी सघो था, हीअ जेको 2 आहे 5 सां ज़रब थिए पियो, साॻे नमूने सां 2 4 सां ज़रब थिए पियो, विच में जेका निशानी आहे उहा साॻी ईंदी जोड़। जोड़ हुजे त थींदी जोड़ ते ज़रब जे लिहाज़ खां विरासत, कट हुजे त थींदी कट जे लिहाज़ खां ज़रब वारी ख़ासियत। हाणे हिननि ॿिन्हीअ खे कंदव तॾहिं जवाब साॻियो ईंदो। जेकॾहिं तव्हां हिन खे ॾिंगी खे छॾाईंदो 4 ऐं 5 9, 2 18 जवाब ईंदो, तव्हां सम्झी सघो था। साॻे नमूने सां जेकॾहिं हिननि खे करियूं त 2 5 10 ऐं हिन पासे 2 चौक 8, 8 ऐं 10 खे जोड़ कंदव तॾहिं बि 18 ई जवाब ईंदो। ठीकु आहे, साॻे नमूने सां आउं तव्हांजो घणो वक़्तु नथो वठां, जेकॾहिं तव्हां हिते ई कट जेकॾहिं सॉरी हिते जेकॾहिं कट लॻाईंदव त पोइ हिते तव्हांखे माइनस लॻाइणो पवंदो। ठीकु आहे, ही आहे कट ते ज़रब जे लिहाज़ खां विरासत। ठीकु, हाणे जेकॾहिं ईअं हुजे, हाणे हीअ 3 रक़मूं आहिनि, हाणे हिन जे विच में कट आहे, त हाणे पहिरीं ॾिंगी छॾाए हिन सां ज़रब कंदव तॾहिं बि जवाब साॻियो ईंदो। हिन नमूने सां यानी हिन खे ज़रब कंदव, हिन खे ज़रब कंदव ऐं विच में हिन खे कट लॻाईंदव तॾहिं बि जवाब साॻियो ईंदो। फ़र्ज़ करियो 5 खां जेकॾहिं कट करियूं था 4 त जवाब ईंदो 1, 1 खे ज़रब लॻाईंदासीं 2 सां त 1 ॾूं जवाब छा ईंदो 2, यानी 2। ठीकु आहे, सिराइकी असांजी। उन खां पोइ हिन खे जेकॾहिं हिन नमूने सां करियूं, यानी पहिरीं 5 सां ज़रब, पोइ 4 सां ज़रब ऐं विच में कट लॻायूं, त यानी 2 5 थींदा 10 ऐं ही थींदा 2 चौक 8, त 8 मां जॾहिं 10 कट थींदा तॾहिं बि जवाब साॻियो ईंदो 2। ठीकु आहे, त हाणे अहिड़े नमूने सां हीअ जेको आहे सो तव्हां सम्झी चुका। हिन जेको आहे सो एक्सरसाइज़ में इन खां ॿाहिरि ॿी का बि ॻाल्हि कोन्हे। हिकिड़ो सुवालु आहे सो अञा बि पोयनि एक्सरसाइज़िस मां वरितो वियो आहे, बाक़ी अहिड़ी का बि नई शइ न आहे। ठीकु आहे, ऐं चाहींदुसि त मुख़्तसरनि हाणे जेको आहे सो हिन मश्क मां कुझु सुवाल आउं तव्हांजे साम्हूं पेश करियां ऐं कुझु सुवाल तव्हांजे लाइ छॾियां। पर इन खां पहिरीं आउं थोरी पक करणु चाहींदुसि छा आवाज़, यस आवाज़ तव्हां ताईं पहुचे पियो। हाणे आवाज़ तव्हां ताईं पहुचे पियो त पोइ यकीनन तव्हां सब्सक्राइब कंदा चैनल खे, वीडियो खे शेयर कंदा, छो त तव्हां हिन खे बार बार ॿुधी सघो था। ट्यूशन खां कई भेरा बहितर अथव यूट्यूब, ओके, छो त तव्हां बारहा हिन खे रिपीट कंदव तॾहिं बि वीडियो में आउं थोरी थकंदुसि। तव्हां जेतिरा भेरा रिवाइज़ कंदव आउं पियो ॿुधाईंदुसि साॻी जोश जज़्बे सां। ॿी ॻाल्हि, जेकर तव्हांखे नथो सम्झ में अचे तव्हां मूंखां सिधो पुछी सघो था। मदद जहिड़ी ॻाल्हि, जाम सारा ॿार हेजिटेटेड हूंदा आहिनि, उस्ताद खां पुछण में लहराईंदा आहिनि, रूबरू कमेंट करण में केरु लहराईंदो। तव्हांखे जेका ॻाल्हि न सम्झ में अचे लिखण में चाहे तव्हां लिखी छॾियो, ऐं तव्हांजे साम्हूं त आहियां ई कोन न। ठीकु आहे, पोइ आउं उन जो जवाबु तव्हांखे ॾेई छॾींदुसि, को मसइलो कोन्हे। सो ही ज़बरदस्त अथव, हिन ते अचो यूट्यूब ते। ठीकु आहे, हाणे अचो हिन जो क्वेश्चन नंबर आहे 1, उहो आहे फिल इन द ब्लैंक्स। ठीकु आहे, फिल इन द ब्लैंक्स तव्हां सम्झो था यानी ख़ाल भरणा आहिनि। त दोस्तो अचो त ख़ाल भरियूं था। हिन मां आउं रैंडम लिखी थो छॾियां 1 3 5। ठीकु आहे, हिननि हिसाबनि खे पाण ॾिसूं था। हिकु आहे यानी 5 ज़रब 0, चेथो हिन खे फिल करियो। हाणे तव्हां हिन खे 5 ॿुड़ियाणी ॿुड़ी थी वेंदी, तव्हां सिंपल ईअं करे सघो था। साॻे नमूने सां 6 खे ज़रब कंदव 1 सां, 1 ज़रब 6 बि लिखी सघो था, मटा सटा वारो कानून तव्हां लॻाए सघो था। हिन में बि 0 × 5 बि लिखी सघो था, इट्स ऑल अपॉन यू, ये तव्हां ते आहे। ठीकु आहे, साॻे नमूने सां जॾहिं हिन जो ही मूं ॿियो नंबर करे छॾियो, त हाणे टाइम वठूं था 5 नंबर। 5 नंबर ॿुधाए थो त 5 ऐं पोइ हिते ख़ाल छॾियल आहे × 8। ठीकु आहे,
ऐं उन खां पोइ सी आहे ही ब्लैंक आहे 7 into 8 ठीक है वेरी सिंपल हिन जे विच में बराबर आहे खाल जॾहिं मटा सटार में तकड़ में तो बस जेको इनमें न हुजे उहो लिखी छॾियो ठीक है पर तव्हां सम्झी सघो था त ही आहे ज़रब ते सॉरी मूं तकड़ में लिखियो न ये ज़रब लगाईंदासीं हाणे ज़रब ते जे करे आहे त तव्हां सम्झी सघो था त ज़रब हाणे हिन रक़म सां हिन सां हूंदो त उहो बल्कि कंहिंसां बि हुजे ठीकु आहे त हिन में टे रक़मूं आहिनि ज़रब आहे टिन्ही में कहिड़ी बि कंहिंसां करियूं ॻाल्हि साॻी आहे त हाणे हिन जो जवाबु छा ईंदो हिन में आहे 7 ऐं 8 हिन में आहे 5 ऐं 8 त तव्हां सम्झी सघो था त हिन में 7 मिस आहे ऐं हिन में 5 मिस्ड आहे ठीकु आहे त हाणे हीअ बराबरि थी सघनि था तव्हां सम्झी सघो था ओके अहिड़े ई नमूने सां तव्हां ॿिया करे सघो था ऐं हिन खे इते मिटायां थो ऐं तव्हांखे ॿुधायां थो ॿियो सवाल आहे तव्हांजो ट्रू फॉल्स यानी जवाब सही आहे त सही लिखो ग़लति आहे त लिखो ग़लति ऐं बिल्कुलु आसान आहे तव्हां पाण पंहिंजी कापीअ ते अलॻि सां हिन खे करियो जवाबु जेको अचे ॿिन्ही खे मैच करियो बराबरि जे ॿिन्ही पासे जेकॾहिं जवाबु साॻियो अचे त तव्हां लिखो T फॉर ट्रू ग़लति हुजे त F फॉर फॉल्स लिखो ठीकु आहे हाणे हीअ बिल्कुलु आसान अथव हिन मां वरी तव्हांजे माज़ी मां बि कुझु खयल आहे छो त हिन जो ॿियो नंबर जेकॾहिं ॾिसूं त हुन ते कोई अहिड़ो रूबरू कानून लागू कोन कयो अथनि पर अच्छा कानून लागू कोन कयो अथनि त यानी ही फॉल्स थी सघे थो ठीकु आहे किथे बि जेकॾहिं पाण ॾिसांसीं एक्यूरेट कानून लागू हूंदो न उहो ट्रू हूंदो एक्यूरेट कानून न हूंदो हिननि मां लॻल त फॉल्स हूंदो पर अञा बि जेकॾहिं तव्हांखे पक करणी हुजे त तव्हां हल करियो जीअं पहिरियों आहे 545 पहिरियों नंबर ऐं हिते थोरो तव्हांखे लिखी ॿुधायां 545 ज़रब 248 ऐं हिन पासे आहे 545 वाधू 248 हाणे दोस्तो तव्हां सियाणा आहियो तव्हां सम्झी सघो था छहों क्लास एतिरो बि नंढड़ो कोन्हे हे ज़रब कंदासीं ही जोड़ कंदासीं त जवाबु कीअं साॻियो ईंदो बिल्कुलु बि साॻियो कोन ईंदो उन जे करे ही बराबरि हिन जे विच में नथो ठहे सो उन जे करे इहो जवाबु थी वेंदो F फॉर फॉल्स ठीकु आहे बराबरि जो मतिलबु आहे बराबरि जवाबु अचे अहिड़े ई नमूने सां तव्हां जेकॾहिं हिन जो जेको बि वञी करियो जेकॾहिं हिन जो चोथों नंबर ॾिसो हाणे टियों नंबर ॿियो नंबर बि कंदव ठीकु आहे ऐं वरी तव्हां मत सोचो त असांखां मसइलो थी सघे थो छो त आउं वरी हिसाब खे ॾिसंदो आहियां न ऐं सोचींदो आहियां त मुंहिंजे यारनि यानी ॿारनि सां को मसइलो न थिए ठीकु आहे उन जे करे आउं चाहियां थो त 12 अंग मूंखे थोरा सही लिखण जी ज़रूरत आहे पर वक़्तु बचाइणो हूंदो आहे न यार तव्हांजो ठीकु आहे 7 8 वरी -1 2 5 डिंगी बंदि ऐं 12 ठीकु आहे हाणे हिन में ही कट आहे ऐं मुंहिंजे ख़्याल में त ही जवाबु सही थी सघे थो पर शायदि ख़बर न आहे अचो त हिनखे करियूं था पाण पहिरीं डिंगी छॾाईंदा आहियूं तव्हां सभिनी खे ख़बर आहे ठीकु आहे हाणे ही आहे 67 माइनस 125 मां जेकॾहिं 12 कट करियूं त ही थींदा 113 ऐं सम्झां थो अहिड़े ई नमूने सां हिन पासे जेकॾहिं पाण 7 8 मां कट करियूं त ही 7 8 मां 125 कट न थींदा सही पर हींअर जंहिं स्टेज ते तव्हां 6 में आहियो न त हीअ जेको आहे सो तव्हां नथा करे सघो ठीकु आहे उन जे करे ही हिसाब न पियो थी सघे इहो बि फॉल्स जातो वेंदो ठीकु आहे अहिड़े नमूने सां ॿिया बि तव्हां हिन में करियो बाक़ी 2 हिसाब आहिनि जेको हिसाब जो जवाबु साॻियो न अचे मुंहिंजी वञे उहो हिसाब ग़लति आहे ठीकु आहे जंहिंजो जवाबु एक्यूरेट ॿिन्ही पासे बराबरि अचे उहो सही ॼाणो ठीकु आहे हाणे अचूं था सवाल नंबर 3 ते क्वेश्चन नंबर 3 सवाल नंबर 3 आहे ठीकु आहे उन में ॾिसूं त करिणो छा आहे हू चए थो त वेरीफाई करियो त हिन में जेके एलाज़ बि जेके लिखियल आहिनि उन्हनि जी तसदीक बि करियो ठीकु आहे क्वेश्चन नंबर 3 हाणे क्वेश्चन नंबर 3 जेको आहे उन में ही चए थो त वेरीफाई करियो यानी चकास करियो त जेको हिन में कानून कहिड़ो लागू थियल आहे हाणे दोस्तो कानून जेको लागू थियल आहे न इन जी शिकिल मां सिर्फ़ु तव्हां जाचे सघो था जी पहिरियों नंबर आहे 9 into 7 is equal to 7 into 9 हाणे तव्हां सम्झी सघो था त ही ज़रब में 2 रक़मूं आहिनि यानी
कम्यूटेटिव लॉ है, ठीक है ना, यानी ज़रब ते मटा सटा वाली ख़ासियत आहे, सिर्फ़ु मटा सटा थियल आहे, ज़रब करे सघो था 7 × 63 9 7 × 63 ॻाल्हि साॻी आहे, ठीक है। ॿियो नंबर जेको आहे, ॿियो नंबर तव्हां करियो, टियों नंबर आउं तव्हांखे ॿुधाए थो छॾियां, टियों नंबर आहे 5 वरी 7 - 1 -1 ऐं ॿिए पासे आहे 5 ज़रब 7 - 5 ज़रब 1 ईअं ई हूंदो, ठीक आहे। हा, हाणे हिन खे जेकर तव्हां ॾिसो त तव्हां सम्झी सघो था त ही कट ते आहे ज़रब जे लिहाज़ खां विरासत वारी ख़ासियत, ठीक आहे, वारो कानून। हाणे इहो तव्हां करे सघो था, जेकर हिन खे कंदव 7 खां यानी 5, पोइ हिते ज़ाहिर आहे त 6 बचंदा, हिते ज़रब हूंदो किताब में ॾिनल, ठीक आहे। अहिड़े ई नमूने सां ही थींदो 7 × 5 = 35 - 1 × 5, हाणे ही थींदा 5 × 6 = 30 ऐं हिन पासे वरी 35 मां 5 वेंदा तॾहिं बि 30। हिन ते इहो ई जेको आहे सो कानून कहिड़ो लागू थियल आहे, कट ते ज़रब जे लिहाज़ खां विरासत वारो कानून, उहो तव्हां लिखी छॾियो, ठीक आहे। त इहे तव्हां करे सघो था। हाणे अचो त सवाल नंबर 4 ते हलूं था। 4 वारो चवे थो कम्यूटेटिव लॉ अंडर एडिशन। हाणे ही चए थो जोड़ ते मटा सटा वारी जेका ख़ासियत आहे न, उन जी तस्दीक करियो। ही मूं तव्हांखे चयो उहो सवाल आहे जेको पहिरीं ॿियनि मश्कनि मां खयल आहे, ठीक आहे। सो हिन में जंहिंमें आहे ही क्वेश्चन नंबर 4, हिन में तव्हां छा कंदव, चए थो त हिन ते तस्दीक करियो, हिन ते तस्दीक करियो जोड़ जी मटा सटा, यानी 530 वाधू 750 लिखो या 750 वाधू 530 लिखो, तॾहिं बि ॿिन्ही जो जवाबु साॻियो ईंदो। तव्हां हिननि जो जवाबु लिखंदो बिल्कुलु साॻियो ईंदो, न जेकॾहिं अचे न त पोइ मूंखे ॿुधाइजो न, ईंदो बिल्कुलु ईंदो, ठीकु आहे। हाणे अचूं था 5 नंबर सवाल ते। 5 नंबर सवाल तव्हांजो शागिर्द साथियो बिल्कुलु बि मुश्किल कोन्हे। हाणे 5 नंबर सवाल आहे वेरीफाई एसोसिएटिव लॉ अंडर मल्टीप्लिकेशन, ठीकु आहे। एसोसिएटिव यानी संगत, ठीकु आहे, कम्यूटेटिव यानी मटा सटा। हाणे एसोसिएटिव जेको आहे सो आहे संगत ऐं अंडर मल्टीप्लिकेशन यानी ज़रब। सो इहे 3 रक़मूं जेके ॾिनल आहिनि सवाल नंबर 5 में, उन्हनि खे पाण खे छा करिणो आहे। 5 रक़मूं आहिनि 530 ऐं ॿी रक़म आहे 240 आहे, भोलो थी वियो असांखे न, 240 ऐं 425 ऐं ॿी कहिड़ी आहे, ऐं आहे 35, ठीकु आहे। हाणे हू चए थो त इन्हनि ते जेका आहे सा एसोसिएटिव लॉ अंडर मल्टीप्लिकेशन, यानी 3 रक़मूं आहिनि। हाणे हिननि में तव्हांजी मर्ज़ी आहे कहिड़ी बि ज़रब करियो, ज़रब 425 ऐं ज़रब 35 ईअं लिखोसि, या हाणे फ़र्ज़ु करियो हिन में आउं ॾिंगी थो ॾेई छॾियांसि, अहिड़े ई नमूने सां या त तव्हां लिखोसि फ़र्ज़ु करियो 35 जायूं मटाइणियूं आहिनि, बसि 425 ज़रब 240। हाणे तव्हां हीअं करे छॾियो, ॻाल्हि साॻी आहे, ठीकु आहे, जायूं मटाए छॾियो, या त हीअं बि करे सघो था, सेम टू सेम लिखो, इशू कोन्हे, मतिलबु 240 ऐं ज़रब 425 ज़रब 35। हाणे हिन में आख़िर में ॾिंगी आहे, हिन में तव्हां शुरूआत वारनि में ॾिंगी लॻाए छॾियो। हाणे जेकर तव्हां हिन खे कंदव त बिल्कुलु सेम टू सेम साॻियो जवाबु ईंदो। हिननि खे पाण में ज़रब करियो, जेको जवाबु अचे उनखे हिन सां ज़रब करियो, ॿीठी ज़रब अथव तव्हांखे ख़बर आहे, ठीकु आहे। हाणे उहो तव्हां कंदव त ओके थी वेंदो। साॻिए नमूने सां हिननि ॿिनि खे ज़रब करियो, उन्हनि जे जवाब खे हिन सां ज़रब कंदव, तॾहिं बि ही ऐं ही जवाबु ॿई बराबरि ईंदा। ऐं हिन ते टाइम इन करे कोन थो छॾायां, पर जेकर तव्हांखे ॿीठी ज़रब में मुश्किलात आहे त तव्हां गुज़िरियल जेका वीडियो आहे उनखे तव्हां ॾिसी वठो, उन में सम्झायल आहे, ठीकु आहे। हाणे हीअ जेको आहे सो तव्हां करे सघो था। उन खां पोइ आहे हिन जो आख़िरी 6हों नंबर, ठीकु आहे। अचो त 6हें नंबर ते हलूं था। 6हों नंबर आहे वेरीफाई डिस्ट्रीब्यूटिव लॉ ऑफ मल्टीप्लिकेशन ओवर एडिशन, यानी ही हिन खे फोकस करे थो, ठीकु आहे, यानी जोड़ ते ज़रब जे लिहाज़ खां विरासत वारो कानून। बिल्कुलु आसान आहे, पाण वीडियो जे पहिरीं में सम्झी चुका आहियूं। हीअ आहे 300 ऐं ॿी रक़म आहे 615
ऐं सिंधी लिखूं था ऐं ॿियो आहे 975 बिल्कुलु आसान। हाणे ही चए थो त जोड़ ते ज़रब जे लिहाज़ खां यानी फ़र्ज़ु करियो पाण चऊं था त 300 इन खे मल्टीप्लाई करियूं था हा जोड़ जे लिहाज़ खां न पोइ हली वेंदो ठीकु आहे 615 वाधू 975 ठीकु आहे। अहिड़े ई नमूने सां हाणे तव्हां सम्झी सघो था त हाणे हिन खे हिन सां करिणो आहे यानी 300 इन खे ज़रब लॻायो 615 सां ऐं हाणे वरी वाधू लॻायो ॿी रक़म में वरी 300 साॻियो ज़रब करियो छा सां 975 सां ठीकु आहे। हाणे जेकर तव्हां हिन खे पहिरीं जोड़ करियो जेको जवाब अचे उन खे पोइ हिन सां मल्टीप्लाई कंदव त तव्हांजो जवाब साॻियो ईंदो जेको ईंदो उहो हिन जे बराबरि हूंदो यानी पहिरीं हिन खे मल्टीप्लाई कंदव ऐं पोइ वरी हिन खे वाधू करे हिन सां हिन खे मल्टीप्लाई कंदव हिन जो जवाबु हिते ऐं हिन जो जवाबु हिते लिखोसि ठीकु आहे। पोइ जेको जवाबु इन्हनि जो जोड़ कंदव उहो ऐं ही जवाब बिल्कुलु बराबरि थींदा सेम थींदा ठीकु आहे। हाणे अहिड़े नमूने सां इहा मश्क जेको आहे सो बिल्कुलु आसानी सां असां तव्हां ताईं पहुचाए छॾी आहे। मूंखे उमेद आहे त तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। तंहिं हूंदे बि जेकॾहिं किथे बि को मसइलो हुजे त तव्हां ज़रूरु असां सां राब्तो करियो। असीं तव्हांजा दोस्त आहियूं। असां चाहियूं था त सिंध जा ॿार बिलख़ुसूस नियाणियूं घर वेठे पढ़ी सघनि। मैथ इज़ मैजिक तमामु अहम आहे हर ॿार खे सिखणु घुरिजे। महिरबानी।